जीअं मूंखे मौक़ो मिलियो न त तव्हां सभिनी जे खाधे में ज़हर मिलाए करे तव्हांखे मारे छॾींदसि। तू मौक़ो छो थी ॻोल्ही? मां तोखे ज़हर वठी थी ॾियां ऐं तू खाधो तयारु कर उन में मिलाए ॾे। तूं छा थी सम्झी? तव्हां मज़ाक थी कयां? असां कोन था सम्झूं त तूं असां सां मज़ाक थी करी, पर असांखे मौत खां को बि ख़ौफ़ कोन्हे। तुंहिंजी इन धमकियुनि खां असां कोन था डिॼूं। मां इहा धमकी कोन थी ॾियां, जेको चयो आहे न उहो करे ॾेखारींदसि। जेको तूं असांखे ज़हर ॾींदीअ न त इन ज़हर में मां ऐं चाचीअ सां मरी बि वियासीं न, पोइ तूं इहो बि सोचे छॾ त सामला वारा तुंहिंजे ख़ानदान खे तबाही बर्बादु करे छॾींदा, केर बि कोन बचंदो। मुंहिंजे ॾिनल ज़हर खां सावल वारा बि बची कोन सघंदा। पोइ तूं ईअं कर या तूं पंहिंजी कोशिशि कर, तोखे कंहिं रोकियो आहे? तुंहिंजी न थोरी ग़लती जे करे तुंहिंजी पूरी ज़िंदगी तबाह थी वेंदी। हिन ज़िंदगी खां त मां मुई भली आहियां। मूंखे लॻे थो हिन घर में तोखे इज़त रास नथी अचे, ईअं न? ऐं तूं पंहिंजे लाइ मसला पैदा कराईंदी आहे।